अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त अॼु मुंहिंजे ॻाल्हाइण जो मौज़ू आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं यज़ीद में फ़र्क़ु। इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं यज़ीद जे किरदार, नज़रिए ऐं तारीख़ी हैसियत में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। हीउ फ़र्क़ु रुॻो ॿिनि शख़्सियतुनि जो न, पर ॿिनि मुख़्तलिफ़ सोचुनि, क़दरुनि ऐं निज़ामनि जो टकराउ हो। हिक पासे हक़, इंसाफ़ ऐं रूहानियत हुई त ॿिए पासे ज़ुल्म, इक़्तिदार जी हवस ऐं मलूकियत हुई। नसब जे हवाले सां इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाण सॻुरा रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ॾोहिटा हुआ। अमीर अल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं ख़ातून जन्नत सैयदा फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जा लाल हुआ। खेनि अहले बैत रसूल ऐं जन्नत जे नौजवाननि जा सरदार हुजण जो एज़ाज़ हासिल आहे। संदन घर पाकीज़गी, इल्म, ज़हद ऐं तक़वा जो मरकज़ हो। यज़ीद बनु उमैया ख़ानदान मां हो। संदसि पस मंज़र इस्लामी इक़्तिदार ते कब्ज़े, दुनवी जाहो जलाल ऐं क़ब्ल इस्लाम वारे ख़ानदानी रकाबतुनि सां जुड़ियल हो। खेसि का बि रूहानी या इल्मी फ़ज़ीलत हासिल न हुई। किरदार ऐं शख़्सियत। इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाण तक़वा, इबादत, सख़ावत, बहादुरी ऐं इख़लाक़ जो मुजस्मो हुआ। संदन सॼी ज़िंदगी क़ुरान ऐं सुन्नत जे रोशनीअ में गुज़री। पाण उम्मत जे इस्लाह ऐं इंसानियत जे भलाईअ जो दर्द रखंदड़ हुआ। यज़ीद तारीख़ी रवायतुनि मूजिबि यज़ीद अयाश, शराबनोश, शिकारी ऐं लुग़वियात में मस्त रहंदड़ शख़्स हो। संदसि किरदार में इस्लामी अहकामनि जी पासदारी न हुई ऐं हू हिकु ज़ालिम ऐं जाबिर हुकुमरान तौरु सुञातो वेंदो हो। इक़्तिदार ऐं नज़रियो। ख़िलाफ़त बिमुक़ाबिला मलूकियत। इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदन नज़रियो इस्लामी जमहूरी निज़ाम ख़िलाफ़त राशिदा जो अहया हो, जिते हुकुमरान अवाम ऐं ख़ुदा अॻियां जवाबदा हुजे, जिते इंसाफ़ हुजे ऐं बैतुल माल अवाम जी अमानत हुजे। यज़ीद हिन इस्लामी निज़ाम खे बदिलाए मलूकियत बादशाहत में तब्दील कयो, जिते